नाज़िर बुलेटिन में अव्हां खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत कराची जे मसइलनि बाबति राब्तो नाहे कयो। वफ़ाक़ी हुकूमत जी कमेटी बाबति मीडिया ज़रिए ख़बर पई। वफ़ाक़ खां सिंध खे हिसे जा पूरा फंड बि न पिया मिलनि। कराची में गवर्नर सिंध इमरान इस्माइल सां गॾु मज़ार क़ाइद ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त कराची में नालनि जी सफ़ाई जो कमु KMC ऐं शहर जी सफ़ाई जो कमु DMCs जो आहे। मकानी इदारनि वटि सफ़ाई जो कमु 3 सतह ते अचे थो। संदसि चवणु हुयो त कराची जे मसइलनि बाबति वफ़ाक़ी हुकूमत कॾहिं राब्तो ई नाहे कयो। कमेटी बाबति मूंखे एतमाद में नाहे वरितो वियो। गवर्नर इमरान इस्माइल चयो त वफ़ाक़ी हुकूमत जी कमेटी जो मक़सदु सिंध हुकूमत जा इख़्तियार घटाइण नाहे, न ई अरिड़हीं तरमीम खे चैलेंज करण जो को इरादो रखूं था। नाज़रीन, अव्हांखे भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत कराची जे मसइलनि बाबति राब्तो नाहे कयो। वफ़ाक़ी हुकूमत जी कमेटी बाबति मीडिया ज़रिए ख़बर पई। वफ़ाक़ खां सिंध खे हिसे जा पूरा फंड बि न पिया मिलनि। कराची में गवर्नर सिंध इमरान इस्माइल सां गॾु मज़ार क़ाइद ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त कराची में नालनि जी सफ़ाई जो कमु KMC ऐं शहर जी सफ़ाई जो कमु DMCs जो आहे। मकानी इदारनि वटि सफ़ाई जो कमु 3 सतह ते अचे थो। संदसि चवणु हो त कराची जे मसइलनि बाबति वफ़ाक़ी हुकूमत कॾहिं राब्तो ई नाहे कयो। कमेटी बाबति मूंखे एतमाद में नाहे वरितो वियो। गवर्नर इमरान इस्माइल चयो त वफ़ाक़ी हुकूमत जी कमेटी जो मक़सदु सिंध हुकूमत जा इख़्तियार घटाइण आहिनि, न ई अरिड़हीं तरमीम खे चैलेंज करण जो को इरादो रखूं था।